नाज़रीन, सगियों में महंगाई चोट चढ़ियल है, जॾहिं त मज़दूर ऐं रोज़ानो उजरत ते कमाईंदड़ माण्हू तमामु घणो परेशान आहे। मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते बपोरियत ऐं मज़दूर पंहिंजे गुज़रान लाइ निकितल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मज़हर मंगणे जो जी हीअ रिपोर्ट। हींअर सगियूं शहर में बीठा आहियूं, जिते वधंदड़ महांगाई सबबि मज़ूरनि जे आलमी ॾियारे ते ही मज़ूर जेके पोरियत आहिनि, अॼु बि पेट गुज़र करण ख़ातिर पंहिंजी मज़ूरी करे रहिया आहिनि। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। अॼोके ॾींहं ते शिकागो में जेके मज़दूर वीचारा फोतिया, सभ खां पहिरियां त उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। ऐं उन खां अलावा जेकी पूरी सिंध में, पूरी दुनिया में अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो आहे, पर हिते असांजे सॻियुनि जा जेके मज़दूर आहिनि वीचारा, उहे जेको आहे सो ख़राज अक़ीदत त पेश कनि था, पर छुटी करण खां क़ासिर आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त जेकी महांगाई आहे उहा पंहिंजे उरूज ते थी वई आहे, हर शइ ॿीणी महांगाई थी वई आहे। असां जेकॾहिं छुटी कयूं त असांजा बचा केरु पाले। गेहूं महांगो थी वियो, अटो महांगो थी वियो, खंड काथे वञी पहुती आहे, कणिक काथे पहुती आहे। छा कमाए खाऊं असां? ॿ ॾींहं वियूं था, 3 ॾींहं कमायूं था, छा वेही खाऊं? इन करे असां कुर्बानी ॾियूं था पिया, हिते रत ॾियूं था पिया, सॼो ॾींहुं लोलियूं था पिया राति ॾींहुं। बचनि खे छा खारायूं असां? असांजी मजबूरी तमामु वधी आहिनि, जेको आहे हर शइ में इज़ाफ़ो अची वियो आहे। खंड आहे, गिह आहे, जेको बि चीज़ हर शइ महांगी आहे, उनजे करे असांजी पूरी नथी पए। असां माना छुटी राति ॾींहुं कमायूं था त पूरी घर में न आहे। 1000 रुपया खणी त 2000 जी घुर्ज आहे, 2000 खणी 4000 जी घुर्ज आहे। मज़दूर जी पूरी नथी पई सघे। मजबूरी हिते मज़दूरी लाइ आया आहियूं, असांखे कुझु बि न आहे। हिते कणिक ॾिसो था 2000 रुपया मणा, असांजी मज़दूरी 800 रुपया आहे। आका माण्हू जी 10 भाती मुंहिंजे पोयां आहिनि साईं, 10 भाती पोयां आहिनि, हिकिड़ो कमाइण वारो आहे। कुझु बि न आहे, सहूलियत कुझु बि न आहे, या मज़दूरी कयूं पेट पालियूं था। ॾियारो कीअं मल्हायूं जॾहिं साईं खे चवां अटो महांगो लॻो पियो आहे, गिहु महांगो लॻो पियो आहे, 300 रुपया किलो गिहु लॻो पियो आहे, साईं खे चवां 80 रुपया किलो अटो लॻो पियो आहे। हाणे असां छुटी कयूं, आलमी ॾियारो मल्हायूं त असांजे बचनि खे केरु खणी ॾींदो? कैमरामैन अतर अली मंगणे सां गॾु मज़हर अली मंगणे जो, मरान टीवी सगियूं।